नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु उमरकोट में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह उमरकोट जो दौरो कयो। ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल बरसात मुतासिरनि जो फ़िज़ाई दौरो करण खां पोइ उमरकोट तनोर रोड ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले उमरकोट पारां क़ाइमु कयल टेंट सिटी पहुची बरसात मुतासिरनि सां हाल अहिवाल पिणु वरिता। टेंट सिटी ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं को चेयरमैन जनाब आसिफ अली ज़रदारी साहब जे हुकुम ते सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो करे रहियो आहियां ऐं रेवेन्यू खातो खे पाबंद कयो आहे त उहे जल्द सर्वे करे थियल नुक़साननि जी रिपोर्ट ॾियनि जीअं मुतासिरनि जी वक़्त सिर मदद करे सघिजे। वॾे वज़ीर सां गॾु सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह, MNA नवाब यूसुफ टालपुर, सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह, सूबाई वज़ीर नवाब तैमूर टालपुर, सूबाई सलाहकार वज़ीर आला सिंध पोंजोमल भील, राना हमीर सिंह, डॉक्टर सैयद नूर अली शाह, सैयद अमीर अली शाह। इन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले उमरकोट जे पार्टी वर्कर पिणु मौजूदु हुआ।